सभी दोस्तन के माहे नूर जे आमद जो मुबारक हो। अल्लाह ताला तव्हां जे ला असां जे ला तव्हां सां सभिनी जे बचड़नि जे ला इन मुक़द्दस महीने के रहमतुल ऐं बरकतुल वारो बनाए, खैर वारो बनाए। अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे ऐं पंहिंजे बचड़नि खे इन भलारे महीने जे रहमतुनि सां माला माल फरमाए। थोड़ो इको वारो करे या जो बाबा थोड़ो आवाज़ सनो कर, अंदर जो आवाज़ आहे माण्हुनि खे तंग न करे, कननि में हल्को आवाज़ सनो आवाज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वबिलवालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा कौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन।
आदियों का करीब बचूं, आदियों का करीब बचूं, वधायूं मन मुरादू पुनियूं सरहाथिया आंदा पीरी अल्लाह सद असाजा साब प्यार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी दिल खोले सल्लल्लाहु मुअज़्ज़ज़ सामीन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। पहली रबीउल अव्वल जी रात आशिकन सां गॾु रब नसीब फरमायो। तव्हांखे ख़बर आहे त हाला शहर में तव्हांखे ख़बर आहे त मां ॾाढो खुली ॻाल्हाईंदो वञे ऐं इंशाअल्लाह हस्बे मामूल अॼु बि खुली ॻाल्हाईंदासीं। टॉपिक कहिड़ो बि हुजे इहो प्रॉब्लम कोन हूंदो आहे, मसलो हूंदो आहे ॿुधण वारनि जो। हिते आशिक़नि जी जमायत आहे इंशाअल्लाह ताला। अॼु तव्हांखे अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जो फरमान खोले खोले ॿुधाइबो इंशाअल्लाह ताला। हितों मोटण खां पोइ हर नौजवान पंहिंजे अम्मड़ जे कदमनि खे रोई चुमियूं ॾींदो, पंहिंजे बाबे जे कदमनि खे रोई चुमियूं ॾींदो, रुॻी चुमियूं न ॾींदो पर पंहिंजे मुक़द्दर ते नाज़ कंदो त अॼु रबीउल अव्वल जी पहिरीं रात अल्लाह मुंहिंजे सीने खे नूरनि सां भरपूर कयो। अॼु जो ही प्रोग्राम असांजा दोस्त आहिनि अब्दुल रऊफ़, काशिफ हुसैन, आसिफ हुसैन, आतिफ माशाअल्लाह सब हुसैन, आतिफ हुसैन, आबिद हुसैन पंहिंजे जीजल अम्मड़ जे ईसारे सवाब जे नियत सां प्रोग्राम रखियो आहे। हिन फ़क़ीरनि जो ज़ोर हो में आबिद जो त फ़क़ीर असांखे पहिरीं रबीउल अव्वल जी रात, मां चयो पहिरीं रात ॾिनल आहे, 30 सफ़र ॾियां थो जो असां त सदाईं पहिरीं रबीउल अव्वल कंदा आहियूं। तव्हां ॾिसो त मुंहिंजो अल्लाह केॾो करीम आहे। इंसान नियत में थो करे, मौलवी करे न करे, रब पाण ई करे। मुंहिंजो अल्लाह करीम आहे। मौज़ू ते अचण खां पहिरीं रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो आहे, पैगाम खणी ईंदो आहे। रमज़ान जो महीनो ईंदो आहे, कहिड़ो पैगाम खणी ईंदो आहे? कंहिंजे लाइ नए वॻे वठण जो पैगाम खणी ईंदो आहे। रमज़ान जो महीनो ॼाण ईद थी वॻो वठण, कंहिंजे लाइ वॻनि जो पैगाम खणी ईंदो आहे। यानी रमज़ान जो महीनो का पैगाम हूंदो आहे पंहिंजे ज़हन जो। रमज़ान जो महीनो ईंदो आहे, पैगाम खणी ईंदो आहे। ज़ुल्हज जो महीनो ईंदो आहे, पैगाम खणी ईंदो आहे। मुहर्रमुल हराम जो महीनो ईंदो आहे, पैगाम खणी ईंदो आहे।
रबीउल अव्वल जो महीनो भी ईंदो आहे त पैगाम खणी अॼु पहिरीं रबीउल अव्वल आहे। रबीउल अव्वल ते कुझु घटि ॻाल्हाए अॻिते हलां। रबीउल अव्वल जो चंड कहिड़ो पैगाम खणी ईंदो आहे, कन खोले ॿुधो कहिड़ो पैगाम खणी ईंदो आहे त तव्हां लावारिस न आहियो। रबीउल अव्वल जो चंड पैगाम खणी ईंदो आहे त तव्हां लावारिस, वरी सोचो तव्हां लावारिस न आहियो। वारिस में ऐं लावारिस में फर्क हूंदो आहे। लावारिस उनखे चइबो आहे 8 ॾींहं घर न अचे, केरु पुछण वारो ई न हुजे, सॼो ॾींहुं रुलंदो वञे, केरु खगेसि न त काॾे वियो हो, केॾी महिल थो अचे, छो लावारिस आहे। पर जेको वारिस वारो हूंदो आहे 5 मिंट लेट कंदो आहे, वारिस पुछंदो आहे दे ख़बर काॾे वई। तवज्जो, अध कलाक लेट कयईं, वारिस पुछंदो त काॾे वई हुई, अॼु सॼो ॾींहुं काथे गुज़ारियई, सॼो ॾींहुं कंहिं सां गुज़ारियई, सॼो ॾींहुं कीअं गुज़ारियई। भले पुट नेक आहे, तवज्जो तलब जुमिलो, भले पुट नेक आहे, चए बाबा जीअं तूं थो सम्झी मां उन्हनि सां गॾु कोन गुज़ारियो आहे, तॾहिं बि पीउ चवंदो पुट अल्लाह अॻिते बि तोखे पनाह में रखंदो, मां मजबूर हां, पीउ हां, तोखां पुछण ते मजबूर आहियां। इहो केरु पुछंदो आहे? जेको वारिस हूंदो आहे। केरु पुछंदो आहे? जेको वारिस हूंदो आहे। ऐं वारिस कंहिंखे चइबो आहे? जंहिंजो को न को कनेक्शन हूंदो आहे, जंहिंजो को न को कनेक्शन हूंदो आहे, उहो पुछंदो आहे। बेशक नौजवान महसूस कंदो आहे त बाबे निंड जी गोरी खाई छॾी हूंदी, राति जो हिकु थियो आहे, वञा थो बाबे खे कहिड़ी ख़बर, बाबो हूंदो निंड जे अबूर में, खबरदार थी जा, मता सोची त अम्मा जागी जागी सुम्ही पई हूंदी। ए नौजवान याद रखी छॾे, तुंहिंजे नज़र में त बाबो निंड पियो हूंदो, तुंहिंजे नज़र में त अम्मा निंड पई हूंदी, उन्हनि जे मुंहं ते चादर हूंदी, उन्हनि जे मुंहं ते सवड़ हूंदी, उन्हनि जे मुंहं ते रिड़ी हूंदी, पर याद रखी छॾे, उन्हनि जे मुंहं ते चादर हुजे या रिड़ी हुजे, पर उन्हनि जे दिल जी जेका दीद आहे उहा दग में हूंदी त मुंहिंजो बच्चो केॾी महिल थो वारिस। इहा हक़ीक़त आहे या न? जेके सम्झो था त इहा हक़ीक़त आहे त जेको वारिस हूंदो आहे उहो हमेशह पंहिंजे जी भलाई चाहींदो आहे। त रबीउल अव्वल ॿुधाइण आयो आहे त तव्हां लावारिस न आहियो। तव्हांजो वारिस सिर्फ़ इहो काफ़ी नाहे त तव्हांजो वारिस आहे। यकीन कयो त वारिस जी ड्यूटी कहिड़ी हूंदी आहे, वारिस जो ज़िम्मो कहिड़ो हूंदो आहे। सुभाणे क़यामत जे ॾींहुं गुंबज़ ख़ज़रा जो महबूब पुछंदो त दे ख़बर वारिसीअ वारो थी गुज़ारे या लावारिस थी ज़िंदगी गुज़ारे। मुंहिंजो मुस्तफ़ा पुछंदो त पाण खे लावारिस करे ज़िंदगी गुज़ारे या वारिसीअ वारो करे गुज़ारे। या रसूल अल्लाह, मूं पाण खे वारिसीअ वारो करे गुज़ारियो। हुज़ूर चवंदो पोइ जे वारिस वारी ज़िंदगी गुज़ारी थई त ॾे ख़बर ही कम छो कई, ही कम छो कई, ही कम छो कई। कंधड़ो हेठि थी वेंदो ऐं मुसलमान उहे कम कर जो हुज़ूर जे जेॾी महिल साम्हूं अची त चई मुंहिंजा महबूब गुनहगार ज़रूर हुयुसि, पर तो मुस्तफ़ा सां ज़िंदगी मां सॼी प्यार ऐं इश्क में गुज़ारे छॾी। निमाज़ फर्ज़ आहे पंहिंजे वक़्त ते, रोज़ो फर्ज़ आहे पंहिंजे वक़्त ते, हज फर्ज़ आहे पंहिंजे वक़्त ते, ज़कात फर्ज़ आहे पंहिंजे वक़्त ते। हींअर पाण फज्र जी निमाज़, जवाब ॾियो, फज्र जी निमाज़ पढ़ी नथा सघूं
छो फजर जो वक्त ॻाल्हायो फजर जो वक्त नाहे नथा पढ़ी सघूं हालांकि नमाज फर्ज़ आहे नथा पढ़ी सघूं छो त फजर जो टाइम मुक़रर आहे हिन वक्त बेपहरीअ जी नमाज नथा पढ़ी सघूं हिन वक्त पाण हज नथा करे सघूं नमाज जे लाइ टाइम जो हुजण ज़रूरी आहे हज जे लाइ मैदान अरफात में हुजण ज़रूरी आहे नव ज़ुल्हज जो हुजण ज़रूरी आहे ज़कात जे लाइ तो वटि दौलत जो हुजण ज़रूरी आहे रोज़े जे लाइ फर्ज़ी रोज़े जे लाइ रमज़ान जो हुजण ज़रूरी आहे यादि रखो मुस्लमान हर फर्ज़ियत जे लाइ टाइम रखियल आहे जवाब ॾे उहा कहिड़ी फर्ज़ियत आहे जंहिंजो टाइम आहे ई कोन का जवाब ॾे उहा कहिड़ी फर्ज़ियत आहे जवाब ॾियो दीवानो अखियूं खोलियो मुसलमानों पंहिंजे नसीबनि ते नाज़ कयो नमाज फर्ज़ वक्त थी रोज़ो फर्ज़ वक्त थी हज फर्ज़ वक्त ते ज़कात फर्ज़ वक्त ते लेकिन मुझे महबूब मुस्तफा जी मोहब्बत जंहिं तुझे हिन वजूद में अल्लाह रूह खे पैदो उन ॾींहं खां वठी मरण घड़ीअ ताईं तुझे मुस्तफा जी मोहब्बत फर्ज़ आहे मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो वक्त कदह का शुरू थियो जो जॾहिं हिन जिस्म में अल्लाह रूह पैदा फरमायो रूह के फूकियो उन खां वठी करे जेस ताईं क़यामत जो मैदान में ईंदो तुझे मथां करीम मुस्तफा जी मोहब्बत लाज़िम आहे मुझे हुजूर जी मोहब्बत केतरी मोहब्बत बटड़े मिनट मां ॻाल्हाईंदुसि ये कीअं थो थी सघे त बुखारो हुजे पंज ताम आलो हुजनि न खाए को त बदनसीब चइबो न उन्यारो हुजे शरबत पियो हुजे न पिए बदनसीब चइबो न मदीने वारे जो दीवानो हुजे रबीउल अव्वल जो महीनो हुजे ज़िक्र न करे त इन खां वधीक बदनसीब ॿियो केरु चइबो क़यामत जो ॾींहुं तव्हां बि ॿुधो आहे मूं बि ॿुधो आहे त क़यामत जो ॾींहुं केतिरो लंबो हूंदो थोरो ॻाल्हायो मूंखे ख़ुशी थींदी ॿुधो पिया जुमिलो केतिरो वॾो हूंदो थोरो मुस्लमान हिन कंप्यूटर खे हलाए जेको रब तोखे कंप्यूटर ॾिनो आहे हे निभागी इंसान जी ठाहियल आहे हिन खे हलाई थो त अलाए छा छा थी ॿुधाए हे मख़लूक जी ठाहियल आहे तोखे अलाए छा छा थी ॿुधाए हिन ख़ालिक जी ठाहियल खे हलाए त ख़बर पए त हिन में रब छा छा 50,000 साल जो ॾींहुं थींदो कॾहिं सोची त छो कॾहिं सोची त छो मख़लूक घणी हूंदी हिसाब छा थी तोखे मख़लूक घणी हूंदी हिसाब किताब में देर थींदी तवजो ये पानी के हल डाटा दा चले मखलूक घणी हुंदी हिसाब किताब में देर थींदी जेकर तू जो ज़हन इहो आ त ज़हन खे बटा मुझो अल्लाह हो आ जो तोखे पैदा को कयो थी तुझे हाल का दी बाखबर सुभान अल्लाह हकीकत जेकर ज़हन तुझो इहो आ त देर इन करे थींदी त हेतरियूं उम्मतूं हूंदियूं कमो बेश 1.25 लख अंबिया जो उम्मतूं हूंदियूं हिसाब में टाइम लगंदो त इहो पंहिंजो ज़हन चेंज करे छॾ यार मुझो अल्लाह उहो आ जंहिं तोखे पैदा को कयो आ तुंहिंजे हाल खां अॻे ई ख़ुदा त ख़ुदा आहे जेकर तुंहिंजे ज़हन में आ त हेॾी मखलूक हूंदी जन्नतन ऐं जहन्नम खे अलग करण में टाइम लगंदो त ख़ुदा है मदीने जे धरती ते मस्जिद नबवी में वेही करे अल्लाह जो महबूब इमामुल अंबिया हसनैन करीमैन जो बाबो खातून जन्नत जो बाबो अम्मा खुदैजतुल कुबरा अम्मा आयशा सिद्दीका सुहणीअ जो घोट इमामुल अंबिया मस्जिद नबवी में ॿुधाए थो त जन्नती आहे जन्नती आहे जन्नती हुजूर के खबर आ त हे जन्नती आ एक दफ़ो पाण हिकड़े हंध संजे में भी
किताब खबे में भी किताब फरमायो हिन में जन्नत जा नाला अबे अम्मा सुदो लिखल हिन में जहन्नम जा नाला अबे अम्मा सुदो लिखल है चाहे खालिक जे महबूब के सब इल्म तो जे खालिक के इल्म होंदो या ना होंदो लेकिन सवाल वरी पांच जगह ते बरकरार है तो मौलवी हेरी दिखी गाल करे हाणे गाल के खोले तो भला तो आखिर छो गाल के खोलियो तो आखिर छो 50,000 साल जो नींव आखिर छो गाल तो समझ में अचे थी अल्लाह जानो त काई देर करे का अल्लाह जानो काई वरी जो अल्लाह जानो काई देर करे का हिक जो लंबो नींव तो करे रब सिज बिने से ते हुंदो जमीन बटामे जी थी विंदी इंसान भी घर में बुलंदा पिया नफ्सा नफ्सी जो आदम भी होंदो एड़े टाइम के कड़ी सोड़ो करे तो न ख्यालो देर तकाने का उन चयो त हा इन टाइम के भी सोड़ो कयो त कहजे ला सुभान अल्लाह मुझे सुबह करीम रब 50,000 साल जो एकड़ो दिहाड़ो करे हिसाब किताब जो नीह करे मुझे मौला छा तो करना चाहिए मुझे सोने करीम रब मखलूक के बुधायो ओ मुझे बांधो जे मां रब जो कुरान पढ़ो हां अज इहो सवाल को न कयो हां जे कदे मां करीम रब जो कुरान पढ़ो हां इहो सवाल को न कयो हां जे न पढ़ी सघिया हुयो कहे आशिकन जे महफिल में वेहो हां तदन भी इहो सवाल को न कयो हां मौला घणी देर थी वई गुजार त टोड़ रब चवे तो कुरान खोल अल्लाह चवे तो कुरान बाद में तो पढ़ा दलील बाद में गाल खोले वञा 50,000 साल जो निहाड़ो छाजे ना थींदो 49,000 साल 49,000 साल 99,100 महीना 11 महीना 20 ॾींह हिसाब को न थींदो रुको हुजूर ते दुरूद सलाम हलंदो दोहराइण ला तैयार हां रब जे कुरान मां दलील ॾियण ला तैयार हां कोशिश कंदो हां हाला में अचां त का नई सूखड़ी खड़ी अचां ॿुधण वारनि खे ख़बर पवे त हा को फ़क़ीर आयो मदीन जमीर जा दीवानो 5 कलाक हिसाब थींदो घणा कलाक वरी जाओ 5 कलाक हिसाब थींदो 50,000 साल मां बाकी जेको टाइम हूंदो तारीफ मुझे मुस्तफा जी हलंदी ॿुधण वारी रब जी ज़ात हूंदी सवाल कयो तो फकीर ठका रहण कुरान पढ़ो फकीर ठका रहण अहले इल्म वेठा हन कुछ सख्त दिल वारा भी वेठा हन कुरान पढ़ो अल्लाह जो कुरान पढ़ो मुझे सोने करीम रब पाक कुरान करीम में फरमायो अक़िमिस सलात लिदुलूकि शम्स इला गसक़िल लैल व क़ुरआनल फज्र इन्न क़ुरआनल फज्र कान मशहूदा व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा रब्बुक मक़ामम महमूदा मुझे सुने करीम रब फरमा ओ
मुझा महबूब जी मुझा मौला उठो भला हुजूर बिस्तरे ते आरामी जिब्रील आयो आका जी जिब्रील मुझो रब तो फरमायो जेतरो इबादत कंदो ओतरी उम्मत बख्श भी तवज्जो जेतरी इबादत कंदो एतरी कला ओतरी उम्मत बख्श भी केर तो चवे जिब्रील मुझे करीम मुस्तफा बिस्तरे के वेढ़े खड़ी बंद कयो मुसल्ले ते पी रहो हुजूर पी रहो जिब्रील दिसंदो रहो रब चयो ओ जिब्रील जी रब्बे जलील देर न कर मुझे यार दे पैगाम खड़ी वन या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अबिन कुस्मिनहु कलीला ओ मुझा महबूब जी मुझा मौला सजी रात न जाग सजी रात न जाग तो के मुके हुक्म तो सजी रात जाग त लगई भाग मुस्तफा के हुक्म तो महबूब सजी रात न जाग कायनात के खुदा बुधाए रहो मता हिन खोपरा के में को खलीज ख्याल अचे त मुस्तफा मु जड़ो मुझे करीम मुस्तफा जड़ो न मार पैदा कयो न बरी करण जो को इरादो मुझा सोना जी मुझा मौला सजी रात न जाग या अय्युहल मुज़म्मिल ओ कबलीगार महबूब कम लैल इल्ला जाग भले रात जो इल्ला कलीला थोड़ो जाग तोखे मुखे हुक्म खुदा कुरान में तो जवे ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून तवे खुद के पहुंचा सजी रात जागदा बिस्तरन ते को न सुमदा हन ए पासियों बिस्तरन ते को न लगंदियो हन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा केनी मल पीछा होता हन केनी मल रुकू में केनी मल सजदन में सजी रात तू ही तू लगी पई होंदिया छा लगी पई होंदिया सजी रात मरी जो छा लगी पई होंदिया छोकना कने चेहरे खां पुछ सजी रात तू ही तू लगी पई थव त तोखे जवाब ॾींदा ओ जंहिं दिल पीरा इश्क दा जाम मुसाफिर मस्त मुकाबल जंहिं दिल पीता इश्क दा जाम मुसाफिर मस्त मुकाबल जंहिं दिल पीता मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया अल्लाह ओ मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया मस्ती दे विच मोहब्बत जो मिलिया हस्ती हो दिल पीता इश्क का जाम मुसाफिर मस्त मुकाबल जंहिं दिल पीता कयो बस कुरान के वठो कुरान सां सजी रात जाग त लगई भाग अल्लाह जी ज़ात कुरान करीम में फरमायो जेकी मुहजा जेकी मोहजा रात जो रातियों बिस्तरे जेवे झोको नवीदा केरी मल रुकू में केरी मल सजदन में केरी मल क़ियाम
लतीफ का पूछो लतीफ छा मामलो आहे चवे तो खाहोड़िन खफी असी खाहोड़िन खफी असी सूझी लदो सुबहान आशिक इने अखरे वनी लग्या ला मकान हूसा कनजी हू थिया बापू से बिरियान संजोगी सुबहान आयो नजर उधन जे मुला तोखे केड़ी खबर त सुबहान चाहे मुला तू ॿुधाए हलवे जो रंग कहिड़ो आहे मच्छीअ में मज़ो कहिड़ो आहे यार जे रंग खे केर थो यारे जो जेको यार तो जान कुर्बान करे छॾींदो हकीकत आहे हर ॻाल्हि जो दलील क़ुरान मां ॾियण जो सॼा असांजो मुरीद पाबंद आहे लेकिन मां अॻिते हलां वक़्तु मुंहिंजो साथ न ॾींदो मौज़ूअ ते मोटी अचिणो आहे बसि मां मुख़्तसर करे मोटियुसि अल्लाह जे ज़ात फरमायो मुंहिंजा महबूब जाग पर थोड़ो जाग पर कुम लैल रात जो भले जाग पर इल्ला कलीला थोड़ो निस्फहु थोड़ो कुरान में गौर करके मुसलमानों निस्फहु अधु रात जाग घड़ी रात जो अध इते चई मुझे करीम रब गाल खत्म कान करी राज कहड़ो सुभान अल्लाह जय खुदा मुझे बेनियाज रबी जी गाल मुकाई कान त निस्फहु थोड़ो जाग भले रात जो अध जाग जे रब इते गाल खत्म करे हां सजी रात मुझे मुस्तफा जे ला अध जी रात जागण लाज़मी थी वञे हां लेकिन जेको आशिक़ हूंदो सुभान अल्लाह उहो महबूब ते नाज़ कंदो हकीकत आहे उहो त महबूब जा नखरा खणंदो महबूब जे हर अदा ते ख़ुशि थींदो निस्फहु चई करे रब चयो अविल उस तुंहिंजी मर्ज़ी आहे अधु जागी या उन खां बि थोरो जागी मुस्तफा तुंहिंजी मर्ज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान करीम जे ॿी सूरत में हला ताहा सुभान अल्लाह ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा ओ मुझा महबूब हे कुरान करीम तुझे रब इन जे ला नाज़िल कोन कयो आहे त मुस्तफा तू मुशक्क़त में पइजी वञी मुझा महबूबा तू भले आराम में हुज तुंहिंजो रब तोखे अॻे ई राज़ी करे छॾींदो रहिजी न वञे ॻाल्हि जिथो खंय में जिब्रील आयो या रसूल अल्लाह अल्लाह तो फरमाए त रात जो जाग त उम्मत रात जो जाग त ओ मुसलमान ॻाल्हि रात जो जाग त इएं न त रात जो जाग त तुंहिंजी आल बख़्शिजे ख़बर आहे त जेका महबूब जी आल आहे उहा त जन्नत जी सरदार वाली कौसर वाली जन्नत हल तो गुनहगार जे लाइ तुंहिंजो महबूब रात जो जाग जिब्रील ने बोलनो महबूब बिस्तरो वेठो रब जो महबूब एतिरो न जाग महबूब जो मौला ओ मुझा मौला जे एतिरो न जागा मुझो सवाल रब जो महबूब पंहिंजा लबड़ा खोलण तुंहिंजो कम रिय घुरियो अता करण तुंहिंजे करीम रब जे ज़ात जो कम महबूब छो तो जागी मौला न्यापो जो कई तो उम्मत दा उम्मत
उनके बख्शिराण लाथो जागा रब फरमा महबूब वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूबा जी मुझा मौला मुझा महबूब आराम कर जी चाहिए तुझो रब इहे कदो जी चाहिए जेस ताईं राज़ी न थींदे तेस ताईं तुझो रब नींदो रहंदो जवाब दे कुकड़ जे हेठां बेदारक कहन बेदन मां 8 बच्चा निकरी वया पर किन्ना थी वया कुकड़ कोड़ो कान छनी दिया त मता बचो निकरी पवे जेकॾहिं पखी थी करे कोड़े जे हेठां आयल किन्ने बेदे खे छॾण लाइ तयार नाहे कलमे वारा गौर कर अम्मा आमिना जे लाल ते जिजला अम्मा फरमाईंदी आ मुझो महबूब अचण सां पेशानी सजदे में रखंदो सजदे में सुबहान रब्बियल आला रब हबली उम्मती मौला मुझे न किनन को झड़न जी पार हुजे पोमा छो न चवा जे न पहुंची हन दर दर ठुकराइन हां तुझे न पहुंची हन दर दर ठुकराइन हां भोला ऐं बंदर समझी माण्हू मछरा बिना ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वाला ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा दिल खोले जो ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वाला ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वाला तुझे न पहुंची दर दर ठुकरा इन्हा भोला ऐं बंदर समझी माण्हू मछरा इन्हा ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा कहिड़ो असां जो हालो हुजे हालो हुजे कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा कादिर जी न वञे अहिड़ी 50,000 साल मां याद आहे पूरी करे मोटो 50,000 साल मां 5 कलाक हिसाब थींदो बाक़ी ज़िक्र मुस्तफा थींदो कंहिंजो ज़िक्र थींदो जवाब दे तव्हां क़ुरान पढ़ियो आहे तर्जुमो कयो कंहिंजो ज़िक्र थींदो अल्लाह वाइदो कयो वाइदे जे निहार व मिनल लैल रात हूंदी आहे बेशक सुभान अल्लाह रात होती रात सजी रात होती पर अल्लाह जी उन सां बात होती जेको पोए पहर में जवाब दे जेको पोए पहर में आधी जो थी करे करीम रब जो जिक्र कंदो हुजूर ते दुरूद पढ़ंदो जवाब मिलियो रात सजी भरी रात जो पोयो हिस्सो वधीक बरकत वारो पोयो हिस्सो वधीक कबूलियत वारो मौला रात सजी तो बदई सिजल थे का सिजो भेदई इन पोए हिस्से में छाहे रब जो अञा बिन थो समझी मुझो यार आयो पोए हिस्से में आयो
सवालत कमो बेश नबी मोकिलिया हा मौला कंहिंखे बागातन वारी ज़मीन में मोकिलियो कंहिंखे मिठन पाणिन वारी ज़मीन में मोकिलियो कंहिंखे फरात नदीअ जे किनारे मोकिलियो कंहिंखे फलाणे जो जगह ते मोकिलियो कंहिंखे हिन इलाइक़े में कंहिंखे हिन इलाइक़े में लेकिन मां करीम रब जॾहिं पंहिंजे महबूब जे ज़ाहिर करण जो इरादो कयो न बागात जे ज़मीन में न मिठन पाणिन जे ज़मीन में न का सवाद जी वादी हुजे न वरी को नहरन जी आबादी हुजे कारन जबलन जो कतार हुजन उते मुंहिंजो मुस्तफा अचे सुभान अल्लाह मौला केड़ो ही प्यार आहे केड़ो प्यार आहे अंबिया के मबूस फरमाए सुनन वादन में सुनन बागातन में मिठड़न पाड़न में महबूब के जिते कारा पत्थर रब तो चवे की होई तो मामलो आ पाना तो कदे समझने जंके जेका ट्रेनिंग कराए पिया उनके उन जगह ते मोकिलियो भी तो सुभान अल्लाह मगर मुझे अंबिया बागातन में आया नहर में आया सुन जमीन फसल आबादन में आया मुझे मुस्तफा जबलन में आयो छोर बचवे तो इन करे कायनात के मुठण तो चाहियो ई मुझो ओ महबूबा इंसान कछा जबलन ने इशारो कदो जबल भी मुझे यार जे कलमो पढ़ी गवाही नीला अमीन थी करो गुजरियो बस एक आयत पूरी कर अल्लाह जी ज़ात फरमायो मकाम महमूद हम्द मना तारीफ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सब तारीफ कहजेला अल्लाह जी ज़ात ला जेको जहान जो परवरदिगार हम्द मना तारीफ लिल्लाह अल्लाह जे खातर जे जी तारीफ कई दीदिया उनके महमूद सजो भी दुआ सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हम्द मना तारीफ महमूद मना जे जी तारीफ कई बने ओ मुझा महबूब दुनिया में तो मां रब जो हमद कयो सना पढ़ी दुनिया के बुधाई त महमूद केरा ओ मुझा मुस्तफा तुझे आधी रात जो उठी करे तहज्जुद जे नफलन जे एवज़े तुझो रब तोखे क़यामत जे दिहाड़े मक़ाम महमूद ते फाइज़ फरमाईंदो सुभान अल्लाह शिरक गुनाह आहे या न जवाब जो शिरक करण छाके चयो शिरक खुदा जे होंदे बे जे दर ते धिकाई थावा करण जवाब ॾियो तहां जी ॿोली थो करण छाके चयो शिरक खुदा जे होंदे इन जे दर ते धिका खाईंदो मौलवी फतवा लगाईंदो ॾिस मुशरिक खुदा जे होंदे मथे तो धिका खाईंदो खुदा त आहे नज़र कोन थो अचे खुदा जे वास्ते जवाब दे कयामत जे ॾींहुं उहो छा हूंदो जो खुदा पंहिंजे जलवन सां हूंदो खुदा जे खुदाई जलवन सां हूंदी तमाम अंबिया जो उम्मतूं उन खुदा खे राज़ी करण जे लाइ उन जे आॾो हीअं कोन कंदा उन जे आॾो रोंदा कोन उन जे आॾो किड़किड़ाईंदा कोन हलो त हाणे आदम ॾे हलो छो था वञो खुदा वेठो आहे आदम ॾे छो था वञो आदम खे मिथ कयो त यार पर जाए हाणे ईंदा आदम ॾे आदम चवंदो तव्हां सां गॾु मां नबी शामिल थो थियां आदम बि गॾु उम्मतुनि सां अचो त हलो इब्राहिम ॾे इब्राहिम
तो सही खुदा हूं तो या न हूं तो जवाब दे रखे खुदा हूं तो या न हूं तो खुदा हूं तो लेकिन उम्मती कहजे कहजे करते भी जवाब जवाब लेके जे करते भी दो जवाब दे कहजे करते भी दो खुदा जे हुंदे ये ना अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो अल्लाह जो क़ुरान को ॿुधाए लिमनिल मुल्कुल यौम यो ख़बर ओ दुनिया जा ठग बादशाह अॼु कहंदी बादशाही हे जवाब कोन ॾींदो खुदा जे कुदरत जलाल ने दी जवाब ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार सबको अंबिया जे छांव में टिकण जी कोशिश करो मुसलमान कसम थी पैदा कंदड़ रब जे ज़ात जो जवाब दे नबी अंबिया जे छांव में आदम दे छो वींदा रब खे परचाए दे काबियो वेठो आ इब्राहिम दे छो वींदा रब खे परचाए दे अञा बि तुंहिंजे इन अक़ीदे खे सलाम थो कयां तॾहिं तोखे यकीन आ रब तॾहिं परचंदो आ जॾहिं सुहिणो नबी हथड़ा खणंदो अल्लाह तॾहिं परचंदो आ जॾहिं सुहिणो नबी हथड़ा खणंदो आ हर नबी के नबी पहिरीं त उमत हाणे नबी बि गॾु हाणे शिरक जी फतवा जहान जा पुट त तोखे सलाम कयां हिते त ख़ुदा ॾिठो न अथई उते त ज़ाते ख़ुदा जवाब दे ज़ाते ख़ुदा हूंदे ॾिसंदे आदम वारो कर यार पाकर पंछी परचाए दे इब्राहिम सोड़ा वाइदो कर हाणे हलो जॾहिं सोने ईसा वठींदा चवंदो छो था दर दर था बाबा छा थियो अथव यार जलाल में अचे हा मूंखे ख़बर आहे त यार जलाल में आहे मामलो छा परचाइण जी परचाइणो आहे अचो उनजे महबूब जे अङण ते हलंदो कंहिंजे अङण ते हलूं जवाब दे कंहिंजे अङण ते हलूं इहा सॼी तारीफ़ कंहिंजे नाले जी थिए जवाब दे अच्छा उथंदे ई रब उम्मत खे या तौफ़ीक़ दे हड़े कंजी हुजूर जे दर ते नथा अची सघनि था छो न आया जो रब तौफ़ीक़ ई न ॾिनी हक़ीक़त इमाम हसन ऐं हुसैन जो नालो कायनात में अॻ में हुई न इमाम हसन ऐं हुसैन जो नालो कंहिं छो न रखियो जो रब कंहिंजे दिमाग़ ते अचण ई न ॾिनो चओ न रब कंहिंजे दिमाग़ ते अचण ई न ॾिनो जन्नत में पंहिंजे हुस्न जे हिजाब में छुपाए रखियो मर्ज़ी रब जी जेको हिते इमाम हसन ऐं हुसैन जो नालो ख़ातून जन्नत जे बचण खां अॻ में कंहिंजे ज़हन में नथो अचण ॾे उते बि मुंहिंजो रब कंहिंजे ज़हन में अचण न ॾींदो वञो तर तर ते आदम ॾे वञो इब्राहिम ॾे वञो इस्माईल ॾे वञो इसहाक ॾे वञो याकूब ॾे वञो मूसा ॾे वञो ईसा ॾे वञो तर तर तो थींदा छो त ख़बर पए त यार खे राज़ी करण वारो केरु आहे अम्मा आमिना जो नाम सदक या रसूल अल्लाह हर नबी चवंदो इज़हबू इला गैरी मुंहिंजी जाइ नाहे वरी ॿिए दर ते इज़हबू इला गैरी हलो त ॿिए यार ॾे हलो इज़हबू इला गैरी ईंदा वेंदा सोने ईसा वटि मामलो है मामलो ठीक है जो महबूब मुस्तफा यार परचाए सुभान अल्लाह रब रिझाइणो सवलो आया रब रिझाइणो सवलो आरो पांदु गिचिय में पाए अदा मेरे वठी लजे पालो मोहम्मद परवर के परचाए अदा मेरे वठी लजे पालो मोहम्मद परवर के परचाए अदा ए लोखड़ी जे खाती आई माफी दी दो मालिक साईं माफी दी दो मालिक साईं दिल पर ऐब को न गणी तो सोनो में को न गणी तो तू इते कर दिल जाए अदा मेरे वठी लज पालो मोहम्मद परवर के परचाए अदा
सुठो दे हिते हिम्मत कर हिते ही कसम मुझे करीम मुस्तफा जो वठ जे यार के राज़ी करो थे न त सुभाणे त मजबूर अचणो पवंदे हकीकत है लोह जे कुंडे में जैसे सिद्धो थी जो न थी दुस कसम दे दिल पर दस्तगीर जो सिद्धो थी जो तो मा लोह मा छा जना दस्तगीर मा इनी कसम थी हजरत ईसा जो सिद्धो थी जो तो एक वणनी से कसम विझ एडो बियो यार चयो तू छाके तो कसम विझी इन पत्थर के लोह के केड़ी खबर जी सिद्धो करणो जी पठी जो मोहनी से बाहर तो जी त पाणी के तो सिद्धो थी भी उते त सब को सिद्धो थी तो इते सिद्धो थी तो मुजो रब राज़ी थी पवे तो मां अर्ज पे कयो मुजा तो आखिरी जुमलो तो चवा मां अर्ज पे कयो तो मदीने जे पीर के अल्लाह जो ज़ात फरमाए महबूब क़यामत जे दिहाड़े मकाम महमूद तो के अता कंदस तारीफ तुंजी हलती तारीफ जवाब दे तारीफ फरिश्ते तारीफ तो कई बुधी तुझे रब हाने अरशद कामत महबूब तारीफ तुझी बुधण वारो अज भी तुझो रब्बा तुझे रब्बा वाइदो कयो महबूब सिखो त वरफाना लक चो वरफाना लक परी जो वरफाना लक एतरो बुलंद जो महबूब जी नालैन उन जगह ते पहुंची आए है सुभान अल्लाह बुलंदी चाके जे हर बुलंदी मुझे मुस्तफा जे कदम जे हेठ हर बुलंदी मुझे मुस्तफा जे कदम जे हेठ हुआ त उन करीम मुस्तफा जे दरबार में अंबिया उम्मतूं ईंदियूं मुझो मुस्तफा इए न चवंदो इज़हबू इला गैरी कोन चवंदो मुझो मुस्तफा देर न कंदो मकाम महमूद ते जिथे अल्लाह फाइज महबूब के फरमायो निहारी दो मौला रब जो दो महबूब वला सौफ युतीक रब्बुक फतरदा वाइदो थला तो सा घुर छा घुरजी मुझो मुस्तफा पेशानी सजदे में रख दो अल्लाह जो हुक्म थी या मोहम्मद इरफा रसक ओ मुझा महबूब ने पानी पेशानी त मथे कर सुभान अल्लाह महबूब पेशानी त मथे कर मुझो मुस्तफा मथे कर ताज जुमलो कर सुभान अल्लाह मुझो महबूब मथे कर दो रब जो दो सन सुभान अल्लाह गुर बात सही हो तुरदी तोखे अता कया मुझो मुस्तफा मुरकदो रब जो दो हे मिड़ई माफ कया मैं सुभान अल्लाह हे मिड़ई माफ कया मैं मुझो मुस्तफा लब न खोली दो वरी पेशानी से दे वरी रब जो दो या मोहम्मद इरफा रसक सल महबूब पेशानी मथे कर गुर मौला मौला ही मिड़ई माफ कया मैं वरी महबूब सजदे में बुजुर्गान दीन लिखन था पहलो बियो टियो चौथो जेडी मतलब पंजो सजदो मुझो करीम मुस्तफा ते मथे थींदो रब जो तो मिड़ई माफ सुभान अल्लाह या मिड़ई रसूल जवाब जो मिड़ई माफ कर सुभान इते बिया या रसूल इते बिया सुभान अल्लाह हुजूर सजदो करे हाय हाय मथे थी चेहरो सामो करे रब ॾिसे सुभान ऐलान करे आए है हाय हाय सुभान समझाया सवरी सिंधी में बात सही हो सुभान ए आशिक जेडी मल तू इश्क ऐं मोहब्बत जे कमाल उरूज सां शादी कदो है ऐं तुझी कुआर तुझे साम्हूं अचे उन सेज ते वेहंदी जेका लखन जी सजायल हूंदी आहे लिकाए गिफ्ट खणी ईंदो है छा चवंदो है गुंड खोले दीदार कराओ मैं आया मुख देखण गुंड परे परे पर्दो परे कर तू जैसा प्यार तो करी तुझी जेका महबूबा पांजो गुंड परे कर दिया तू पंहिंजे ताकत जे आहर गिफ्ट ॾींदो या को न ॾींदो सुभान अल्लाह तुझी गिफ्ट सोन जी मुंडी तुझी गिफ्ट रियो गाली तुझी गिफ्ट 100 एकड़ जमीन तुझी ताकत एतिरिया मुझे करीम रब जे कुदरत दे निहार मुस्तफा चेहरो मथे कदो
जे करण जो ई मुल्क को न मुस्तफा जो मुल्क छा असमा खत्म थो कया ए शहर जे कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुंहिंजो दिल पर का बि शया कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुंहिंजो सुहिणो का बि शया लखे सिंगार जी भी हो किरोड़े सिंगार जी भी हो महबूब जो मुर्गणों का भी शया माहिनूर जो मुबारक माहिनूर जो मुबारक मौजूद है मोटी अचा जागो था मौजूद है मोटी अचा मौजू केड़ो है अदे आबिद अली अदे आबिद अली आबिद हुसैन आतिफ हुसैन आसिफ हुसैन काशिफ हुसैन अब्दुल रऊफ सभिनी पंहिंजे जीजल अमड़ जे दर्जात जे बुलंदी जे ख़ातिर हुजूर जे मोहब्बत वाली महफ़िल सजाई आहे अचो त अल्लाह जे कुरान खां पुछो त अबे अम्मा जो हक़ केतिरो आहे अल्लाह जे सुहिणे पाक कुरान करीम खां पुछो त अबे अम्मा जो हक़ केतिरो आहे कुरान ॿुधाईंदो वञे मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाईंदो वञे साढा 10 थिया 11 ताईं मूंखे ॿुधो बसि पोइ तव्हांखे इजाज़त अध कलाक ॻाल्हायो अध कलाक त ॻाल्हायो थका त न आहियो थका त न आहियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे सुहिणे करीम रब क़ुरान करीम जे अंदर पंजनि जगहुनि ते घणनि जायुनि ते वरी जवाब ॾे घणनि जायुनि ते पंजनि जायुनि ते मुंहिंजे करीम रब जे ज़ात पंहिंजे वहदानियत खां बैद अबे ऐं अम्मा जे अदब ऐं भलाई जो हुक्म ॾिनो आहे दोहराए थो चाहियां अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम जे अंदर घणनि जगहुनि ते पंजनि जगहुनि ते पंहिंजे वहदानियत खां बैद पंहिंजे मखलूक खे अबे अम्मा सां सुहिणो वर्ताव करण जो हुक्म ॾिनो कुरान पढ़ा इजाज़त कुरान पढ़ा वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह हुक्म थो करे तव्हां के तव्हांजो रब ऐं हुक्म ते रात पूरी थी वक़दा याद कजो वक़दा पारो 15 पर पूरा थियो शुरू ऐं हुक्म थो करे रब का तव्हांजो परवरदिगार अल्लाह तअबुदू इल्ला इय्याह उन करीम रब खां सवाइ ॿिए जी इबादत न कजो हुक्म थो करे केर जो अल्लाह तव्हांजो परवरदिगार उन करीम रब जे ज़ात खां सवाइ ॿिए जी इबादत न कजो पंहिंजे इबादत जो हुक्म ॾे चवे थो ऐं बिल वालिदैन इहसाना अबे अम्मा सां भलाई कजो अबे अम्मा सां एहसान कजो मौला मौला जी मुंहिंजा बांधा एहसान त उनखे चइबो आहे जैसा भलाई कयो ओहो बुराई करे मौला अबो अम्मा औलाद सां बुराई को न कंदो आहे एहसान जो हुक्म अल्लाह जे साथ फरमायो मुंहिंजा मौला तोखां वधीक तुंहिंजो परवरदिगार ॼाणे थो मगर कायनात जे अंदर अहिड़ा मुंहिंजा माना बि हूंदा उन्हनि जो ज़हनी थ्योरी एतिरी कमज़ोर हूंदी उन्हनि जी
सोच एतरी महदूद होंदी पिलाट ता कावड़िया अम्मा मूसा नाजायज़ी कया कन्ये जे बारे तो कावड़िया बाबे मूसा नाजायज़ी कया अम्बे मुखे वगो घट वडीनो अम्मा मुखे खर्ची घट दिनी अम्मा मूसा नाजायज़ी कया रब चयो कंदा ना है औलाद समझदो उन्हने के भी चवण तो चाहा जे तवा जे दिल कबूल करे थी तो मुझे अम्मा नाजायज़ी कया मुझे बाबे नाजायज़ी कया उन जे बावजूद भी मां रब तो के पाबंद तो कया उन सा भलाई वारो मामलो कजा सुभान अल्लाह हकीकत केतरी कदर वाह सही केतरी कदर पढ़ा कुरान वाह सही सुभान पढ़ा कुरान वाह सही सुभान अल्लाह मौला अगर कुरान को दो मुसलमानों ओ नौजवानों और टिकटॉक ते भी करे राती बजाण वारो सजी सजी रात होटल रोडन ते वेही पंहिंजी बर्बाद करण वारो अबे अम्मा के समझण ऐं सुञाणण जी कोशिश कयो ही अल्लाह जा उहे तोहफ़ा आहिनि जेके हिक दफ़ो वींदा आहिनि त वरी वापस कोन ईंदा हकीकत वाह सही मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो तुंहिंजो मां पीउ तुंहिंजे लाइ जन्नत तुंहिंजो मां पीउ तुंहिंजे लाइ दोज़ख तुंहिंजो मां पीउ तुंहिंजे लाइ जन्नत तुंहिंजो मां पीउ तुंहिंजे लाइ जहन्नम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हुजूर फरमायो जे अबे अम्मा के खुश रखई त हिन दुनिया में मुझो रब तो के जन्नत जा सभई अजर अता करे छॾींदो पर जे कदे जी जल अमर के नाराज कई पंहिंजे दिलबर पीर के नाराज करे मौलवी भले हुजो पीर भले हुजो हाफिज भले हुजो खैरात कंदड़ हुजो हज कंदड़ हुजो ज़कात ॾींदड़ हुजो रब उन सां राज़ी थींदो आहे जंहिंसां अबो ऐं अम्मा राज़ी हूंदो आहे मुझे सुने करीम रब फरमाए इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा मुसलमानों रब जो कुरान खोलियो नौजवानों अल्लाह जो कुरान खोलियो इश्क सां खोलियो मोहब्बत सां खोलियो 5 मिनट खोलियो पर प्यार सां 5 मिनट खोलियो प्यार सां खोलियो एक गुनाहगार शख्स हुयो अणपढ़ियल निफूर अणपढ़ियल बहराड़ी जे माहौल में रहण वारो गुनाह भी पियो कंदो हो दुनिया ॾिसंदी हुई केॾी महिल हे पियो करे केॾी महिल हे पियो करे कंहिंजो हक़ त कोन खाईंदो हो पर केॾी महिल शराब पियो पीअंदो हुयो केॾी महिल अहिड़ियूं गंदा अमल कंदो हुयो जंहिंजी इस्लाम मनो कई आहे जेॾी महिल उनजे मौत जी घड़ी आई जेॾी महिल उनजो इंतकाल थी वियो ऐलान थी वियो फलाणो मरी वियो आहे उनजा मिट माइट मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनजा मिट माइट वञी क़बर खोटण लॻा जेॾी महिल क़बर खोटे सामी ठहण लॻा सामीअ में अजीब रोशनियूं थियण शुरू थी वियूं हैरत में पइजी विया हिक ॿिए खे वरी याद करींदा ॾेढा जो जीअं ईंदा वञनि तीअं रोशनी वधंदी वञे जीअं ईंदा वञनि रोशनी वधंदी वञे ॻाल्हि हुली वई राज जे गॾु थिया मैयत घर में लॻो पियो आहे रोशनीअ सां गॾु इएं महसूस थिए ॼण ताज़ा गुलाब जा गुल केरु छॾे वियो आहे हिक ॿिए खे चवण लॻा गुनाहगार हुयो ॾिसंदासीं केरु पियो खाईंदो हो खुदा जी मर्ज़ी आहे केरु पुछंदो ॾाढे ॼाणो दफन कफन जो इंतजाम करे तदफीन करे बद मुअज़्ज़िज़ माण्हू हुया पढ़िया लिखिया समझदार हुया उन्हनि सोचो हिन जे घर वारीअ सां मिलणो आहे मालूम कयो कहिड़ो अमल कंदो हो जंहिंसां सुहिणो रब
इलाके जा मुअज़्ज़ज़ प्रेम माण्हू उन जे घर वारी ने अल्लाह जी बानी तुझे मुर्स जी जिंदगी ही ॾिठी सी ॾाढो गुनाहगार हुयो इनके धको सीने सां लाइण ला तयार न हुयो कब्र में हेॾी कुर्बदारी थी आहे अमल अहिड़ो हुयो उन जे घर वारी जे अखियुनि में लुड़क लड़ी पियो पुछण वारो अगर पुछो था अचो त मां तव्हांखे ॿुधायां जेॾी महिल सुम्हणीअ जी अज़ान ईंदी टिनि चइनि सालनि जो पुटड़ो हिकिड़ो हुयो उनखे बाह खां वठी चवंदो हो बाबा अचु त हलऊं निमाज़ ते कहिड़ी ख़बर आहे यार जो अॼु आख़िरी सॾ हुजे उन बचड़े खे वठी वेंदो हुयो नसीहत कंदो हुयो मता ज़िंदगी जी आख़िरी रात हुजे मता आख़िरी सॾ यार जो हुजे सुभाणे ताईं को बचे न बचे हलिया हलो मन सुनो यार राज़ी थी पवे रात ईअं गुज़ारींदो हो फजर जो टाइम थींदो हो बचड़ो निंड मां नठड़ो कोन उथंदो हो उनखे थधड़ा कढंदो हो उनखे गिदगाड़ियूं कढंदो हो उनखे आस्ते आस्ते पाणी हणंदो हो शयूं ॾेखारींदो हो बचड़ा अच यार जो सॾ आयो आहे महबूब मेहरबानी फरमाया मत ज़िंदगी जो आखिरी ॾींहुं हुजे सुभाणे फजर मिले न मिले अच त बचड़ा हलऊं मन तुंहिंजे करे मुंहिंजो यारो मूंते राज़ी थी पवे उन मासूम बचड़े खे अबो वठी वेंदो हुयो फजर पढ़ी मोटंदो हुयो ज़ाल चवे थी क़ुरान पढ़ियल कोन हुयो किताब पढ़ियल कोन हुयो अल्लाह जे क़ुरान खे लाहींदो हो साम्हूं खणी चवंदो हो मूंखे त इहो बि कोन थो अचे त मां चवां छा अखियुनि ते लाहींदो हो सीने सां लाहे करे आंगुर रखंदो हो चवंदो हो मुंहिंजा करीम रब मूंखे पढ़ण त नसीब कोन कयई पर ॾिसण जी तौफ़ीक़ ॾिनी अथई इहो बि तुंहिंजो करम आहे जो हिन अखियुनि सां तुंहिंजो पाक कलाम थो ॾिसां भला ॿियो न पर इहो त यकीन आहे जेको ॾिसी रहियो हा इहो ज़ुबाने मुस्तफ़ा पढ़ी चुकी आहे ईअं चई करे रोई चवंदो हो मौला मुझे ऐबन ले न निहार जा मुझे गुनाहन ले न निहार जा ओ मुझे मौला जे तुझे महबूब जे पाक ज़ुबान मां ए कुरान करीम फेसते पहुंदो आ उन यार जे सदके मुझो बेड़ो पार करे छॾजा ज़ाल चवे थी ॿी का बि ख़बर कान्हे इन हिकिड़े अमल जी ख़बर आहे त ईअं कंदो हो ईअं कंदो हो ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ तूं जेकर रात जो 2 बजे ते टिकटॉक ते वेठो हूंदे 2 बजे ते मोबाइल ते वेठो हूंदे सुबुह जो पाणी कोन उथंदे त बचड़नि खे किथां उथारे नाहो थी नौजवान सादर लफ़्ज़नि में चवां जन्नत तुंहिंजो घर में इंतज़ार करे रही आहे जीजन अमड़ तुंहिंजे लाइ जन्नत आहे तुंहिंजो दिलबर पीर तुंहिंजे लाइ जन्नत जो मेन दरवाज़ो आहे जन्नत इंतज़ार पई करे घर तू होटल ते जहन्नम जूं टिकटूं पियो ख़रीद करी सियाणो हीअं बेवकूफ़ जवाब पांजे पाण खां पुछ नथो ॿुधाई त मां थो ॿुधाई मदीने जे मीर फरमायो जेको अमड़ जे खिली निहारे अबेरे खिली निहारे अल्लाह जी ज़ात उनखे हज ऐं उम्रे जो सवाब अता करे छॾे मुझे मदीने जे मीर जे सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर कोई शख्स 1000 दफा अमड़ दे मुर्की निहारे 1000 दफा दिल पर पीर दे मुर्की निहारे मुझे करीम मुस्तफा फरमायो वो चीचड़ ते करण वाला उन यार दे निहार जेको ॾींदो आहे त गणे हो न ॾींदो आहे फरमाइंदो आहे त मुंहिंजा मुस्लमान भाउ तो कल
अजकल काउंटिंग कर जो तू होशियार है सोच मुसलमान कमो बेश 12 लख में आम नॉर्मल हजा 3 लखन में नॉर्मल उम्र 15 लख खर्च करी महीना पत्थर को बेघर थी तने उम्र थी तने हज थी पर को खबर ना है कबूल पियो अल्लाह जवाब ने कबूल पियो अल्लाह 15 लख भी खर्च घर का बेघर भी थे कबूल पियो अल्लाह न पयो काई गारंटी ना है छातो ते बेवकूफ जुबान मुस्तफा गारंटी दे रही है अमड़ ने खिली निहार तुझो कम्मा हज जो सवाब जन मुझे करीम पजे जात जो कम्मा कुरान पीर दे खिली निहारे उनके जोर ना जन तुझो कम्मा कबूल पियल उम्र जो सवाब जन मुझे करीम पजे जात जो कम्मा मां कुरान करीम जे आयत के बताया ना मुझे बेने अगर बकरा में मुकद्दस में फरमायो इम्मा यबलुगन थकात ना जो त असा जेका कौम आयो असा थोड़ो शेर और शायरी में वधी का मज़ो वठंदा लुत्फ अंदोज़ थींदा मज़ो ईंदो आहे जो असांजी पंहिंजी ज़ुबान हूंदी आहे न अल्हम्दुलिल्लाह पर रब जे क़ुरान खे ॿुध ये ज़िंदगी 4 ॾींहं ते ख़बर ई कान्हे का सुभाणे केरु हूंदो या न हूंदो ओ खणी कुझु बयाकीन जे मालिक लखन जा लॾे आया कांधी ॾई मणा मिटीअ जा ओ खणी कुझु बयाकीन खणी कुझु बयाकीन जे मालिक लखन जा लॾे आया कांधी ॾई मणा मिटीअ जा खबर काने का यार ही मुझो कुछ तुझो ना है मदीने जे मीर फरमाया तुझो वो जेको खाई पेट में मोकली तुझो वो जेको जिस्म ते जोड़े मेरो करे फाड़े उछलाई जो तुझो वो जेको कब्र के आजाद करण जे लाइ यार जे राह में खर्च करे जो कुछ भी तुझो कोने भुलजी पयो ही सके भासा न ॻाल्हाइण वारा भुलजी पयो हई चांदी जिगर दौलत जे टुकड़े ते जुदा करण वारा नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि के अबे अम्मा जे लॻते जिगर जानी भाउ सां सलाम दुआ ख़त्म करण वारा शर्म ऐं हया जो मक़ाम आहे उन जानी जिगर भाउ खां थो छीनी न अम्मा मोटंदी न अबो मोटंदो न वरी नथो वापसि याद रखी छो मुसलमान इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो तवज्जो सां हदीस ॿुध मुझे मदीने जे मीर फरमायो बिन भाइयुनि जो अगर को दुनियादारी जो मामलो जमीन जो दौलत जो विरासत जो कोई भी मामलो हिकड़ो समझे तो तमा हक दे हां यकीनन 100% ही गिलास मुंहिंजो पर भाउ सको अबे जो पुटा जिद कयो वेठो आहे त न मुंहिंजो आहे फनेरे बि न छिकीस रेस दे न छिकीस पंहिंजी पग दे जे हथ में चौथा पंहिंजी पग दे जे हथ में जो न हेॾे छिके सदर करीस मुंहिंजा जानी जिगर भाउ केर वो कोने हिकड़ो तू जो काने खुदा जी ज़ात चौथी मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात पंजी अबे अम्मा जी रूहानियत मौजूदा जानी थो त मुंहिंजो पर जे तोखे पढ़ी आयो अचे तू खण मुंहिंजो यार मुंहिंजे लाइ काफ़ी आहे मदीने जे मीर फरमायो जेको हिकड़ो भाउ उन फितने के खत्म करण जे लाइ कुर्बानी हेतिरी ॾींदो आहे मां मुस्तफा ऐलान थो कयां ओ फितने के खत्म करे रिश्तन
इस्लामी तालीमात जो इस्लामी तालीमात मौजूद है बुधाने वाला अल्लाह काले वाह सही बात बेशक अल्लाह सुभान अल्लाह वाह सही दुरूद मुझे आका मोटी हो जा अल्लाह जी ज़ात फरमाए इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा छाजी तिलावत कयो जो रब जे कुरान जी जवाब दे छाजी तिलावत कयो सभई जवाब जो छाजी तिलावत कयो ऐ मुसलमान इन रब कुरान में कंहिंजो ज़िक्र कयो आहे ओ जेका कुराड़ी अम्मा घर छॾे आयो जेको कुराड़ो बाबो घर छॾे आयो हई तू जो कुराड़ो छो तो चवी मां नथो चवां रब थो चवे इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा रब चवे तो जने तुझी अमड़ कुराड़ी थी वने जने तुझो बाबो कुराड़ो थी वने उन जे जिस्म मां ताकत निकरी वने उन जो रोब खत्म थी वने कमाइण जी ताकत न रहे लठ खेण जी ताकत न रहे दागेण जी ताकत न रहे जने खामोश थी वने मुझो रब तो चे उन वक्त खबरदार थी जा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन मता उन्हनि खे कमज़ोर समझी उफ़ भी कुझो थई मां रब तुंहिंजे ज़िंदगीअ जूं नेकियूं बर्बाद करे छॾींदो साईं फला तकुल लहुमा उफ़्फ़िन पंहिंजे अबे ऐं अम्मा कुरारनि जे आॾो उफ़ भी न कुझिजो फला तनहरहुमा उन्हनि खे छिड़प न ॾिजो क़ुरान उन्हनि खे छिड़प जवाब ॾियो उन्हनि खे छिड़प रिश्तेदारी जो मामलो आहे नुंहुं ऐं पुट गॾिजी चऊं था रिश्तो कयो मिट अची विया अम्मा कुराड़ी थी चवे अब्बा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कुराड़ी तूं चुप कर तोखे कहिड़ी ख़बर बहिड़ेवा मौत पर तोखे आ ज़ुबान ॻाल्हाइण वारी जो पहिरियों जुमिलो सेखारण वारी इहा नतीजल अमड़ा जे तोखे सेखारियो अगर पीर तो चवे बचड़ा मुझी ॻाल्हि ॿुध बाबा तूं चुप कर तोखे कहिड़ी ख़बर तूं पुराणे दौर जो है बहिड़ेवा जदीद दौर वारा जवान ज़रा सोच हिन ज़मीन ते पहिरियों कदम रखी हलण तोखे कंहिं सेखारियो जन तोखे सेखारियो अॼु उन्हनि खे तो चवी त कुराड़ो हई हीअं 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 हई रब चवे तो ख़बरदार थी फला तकुल लहुमा उफ़्फ़िन फला तकुल लहुमा उफ़्फ़िन फला तनहरहुमा इन्हनि खे उफ़ भी न चइजां इन्हनि खे तकिड़ो न ॻाल्हाइजां इन्हनि जो घर में जेको हुजणा इहो मां अल्लाह जे रहमत जे नुज़ूल जो ज़रियो बणिजी रहियो आहे मुझे बेनियाज़ रब फरमायो वकुल लहुमा कौलन करीमा जॾहिं बि ॻाल्हाइण जी जन अमड़ सां कंदो हेठि करे ॻाल्हाइजां मां नथो चवां क़ुरान थो चवे पंहिंजे क़ुरान पीउ सां ॻाल्हाई कंधड़ो हेठि करे ॻाल्हाइजां अखियूं अखियुनि में न ॾिजां वकुल लहुमा कौलन करीमा कंधड़ो हेठि करे आवाज़ केतिरो आस्ते कजां जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे चीजल अमड़ खां मथे थी न वञे अॻियां वेही चइजां अहिड़ी दिलि सां दुआ कर मुंहिंजी मिठड़ी अम्मा अहिड़ी दिलि सां दुआ कर मुंहिंजी सुहिणी अम्मा वञी मुल्क मदीने जूं घटियूं घुमा अहिड़ी
मेरे साथ दुआ कर उन जी जल अमर जे आदो उन जी जल अमर जे आदो हथड़ा बदी अर्जो कर मुश्किल आई थई मुर्शिद दे पोवल पीर दे पोवल मौलवी दे पोवल जेका तुझे घर में वेठिया पीर जी दुआ कबूल करे न करे गारंटी ना है मुर्शिद जी दुआ रब कबूल करे न करे गारंटी ना है मौलवी जी दुआ रब कबूल करे न करे गारंटी ना है पर इन जी जल अमर जी दुआ इन कुरान पी जी दुआ सुभान पो खुल दिया कबूल अगे थी दिया अबे जे अम्मा जे कदमन ते गिरी पो चूने जो अम्मा दुआ कर जी जन दुआ कदिया रुठल रब रासी थी पवंदो आयो तो हर जो पढ़ाया बस पढ़ाया बस अमर जो कदर पूछो थे आप रखा कुछ आप रखा कुछ अब्दुल रऊफ का कुछ आतिफ का कुछ अमर के खींचे हुआ अमर के खींचे हुआ नाबी रखा कुछ तो अखी उछा खींचे जेके अखियों ना है उन का कुछ तो अखियों छाती दीवानी जेके जुबान ना है उन का कुछ तो जुबान छाती दिया जेके कन्न ना है उन का कुछ तो कन्नन जी हैसियत छाहे कन्नन जी कदरो कीमत छाहे ऐ मुसलमान बेकदर के केड़ी खबर अस्तमा तोखे उन जे दिल जो हाल बुधाया जेको पाजे अमर के याद करे ऐ जिक्र जो महफिल सजाइंदो आ ओ ॾाढी है गुज़री ॾिठे थी गजी जले ॾाढी है गुज़री ॾिठे थी गजी जले खुदा शाल कहीं खां खुदा शाल कहीं खां ओ जुदा थी न जी जले ओ जुदा थी न जी जले ॾाढी है गुज़री ॾिठे थी गजी जले ॾाढी है गुज़री ॾिठे थी गजी जले कहीं के सन्यामा करे अमर जी जले अल्लाह कबर के रब जन्नत बनाए मुझे जी जल अमा कह के सयामा करे अमर जी जले थी वही दूर आई ॾाढी मोख जी जले परदेसियाणी घर जी धयाणी परदेसियाणी घर जी धयाणी ओ मुझी माँ जी जले ओ मुझी माँ जी जले ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जले ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जले जॾहिं पूर तुंहिंजा पल पल पवन था जॾहिं पूर तुंहिंजा पल पल पवन था ॻोढ़ा मींहं वांगुरु अखियुनि मां हलनि था जॾहिं पूर पल पल तुंहिंजा पवन था
पर नाही तुझी जले, पर नाही तुझी जले, ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जले, ओ ॾाढी गुज़री ॾिठे थी पापल खुदा शाद कहखा, खुदा शाद कहखा जुदा थी न पापलो, ओ जुदा थी न जाने को, ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जले, निमाड़ियो ॾिसी घर अपाणो, निमाड़ियो निमाड़ियो ॾिसी घर अपाणो, सुध कंदे ॾिसां थो सभई सियाणियो, वसन मींह वांगुर, वसन मींह वांगुर करे याद जी चल, ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जले। आखिरी दूसरो बस कटे पुछो तने खां प्यारा जंहिंजी मां नाहे, पुछो आबिदा खां प्यारा जंहिंजी मां नाहे, ईद जी निगारे उन जे दिल में छाहे, ईद जी निगारे उन जे दिल में छाहे, खिलन था ज़ाहिर में, मिलन था ज़ाहिर में, पर अंदर में अजी जल, ॾाढी गुज़री ॾिठे थी गजी जल। अल्लाह जे ज़ात फरमायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। सोच त यार जंहिंखे तूं कुझु नथो सम्झी उन जो क़ुरान ज़िक्र कीअं थो पियो करे, सोच त सही नौजवान, जंहिंखे तूं चयो थो सम्झी, जंहिंखे तूं फुज़ूल थो सम्झी, रब जो क़ुरान उन जो ज़िक्र कीअं थो करे, तुंहिंजी सोच भली या अल्लाह जे क़ुरान जो हुकुम वॾो मुस्लमान, जंहिं अबे अमा जो क़दर नथो करी, बेक़दर तोखे कहिड़ी ख़बर कहीं हीरा मोती पींदे त तंहिं हथ कोन्हे। अल्लाह जी ज़ात फरमायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा, ओ डॉक्टर जी मुंहिंजा मौला जॾहिं घर अंदर अची ॿाहिरि दरवाज़े ते डॉक्टरीअ वारी डिग्री उछलाए पोइ अचिजां, ओ मिनिस्टर जी मुंहिंजा मौला, ओ सदर जी मुंहिंजा मौला, ओ इंजीनियर जी मुंहिंजा मौला, जेको बि दुनिया जो मां अल्लाह तोखे उहिदो ॾिनो आहे, उन सभिनी उहिदनि खे दर्जे ॿाहिरों उछलाए कंधड़ो ईअं झुकाए अचिजां जीअं नंढड़े लाॻो अमड़ जे साम्हूं खर्चीअ जे लाइ निमाणो थी बीहंदो हुए, जीअं नंढड़े लाॻो पंहिंजे दिल पर पीउ जे साम्हूं कंधड़ो हेठि करे बीहंदो हुए। मुंहिंजो मौला थो फरमाए जनाह ज़ुल्ल मिनर रहमा, हे पंहिंजा पर रहमत वारा हेठि झुकाए अचिजां, जॾहिं पंहिंजूं डिग्रियूं उहिदा उछलाए कंधड़ो हेठि करे अचिजां, नंढड़े लाॻो वारो बबलू थी अचिजां, नंढड़े लाॻो वारो, नंढड़े लाॻो वारो। तॾहिं अम्मा चवंदी ख़ुदा
जी मुझी जीजल अम्मा उन जी जीजल अम्मा के याद कर अबे चयो कबलू जी मुझा सोना बाबा उहा निस्बत वठी अंदर अच जा मुझो रब तो फरमाए को याद रख जा अबे अम्मा जी आदो कद झुकाए चढ़वारा आज पाण के हेठ करे चढ़वारा जद मोटी कदम चुमी मोट दे उन दर्दे जेके उछलाए आए उनन के ॾहूणो इज्जत वारो बनाए मां रब तुंहिंजा ताज करे पाराए छॾींदो मैं अबे अम्मा जे साम्हूं अची उहदा टंगे उछलाए अचजा कंधड़ो हेठि करे अचजा रब जो वाइदो आहे त दुनिया में तुंहिंजो कंधो हेठि थियण कोन ॾींदुसि पर जे अम्मा जी आदो बिल्ले वांगुरु आकड़जी आहे डिग्रीअ ते नाज़ करे आहे दौलत ते नाज़ करे आहे सियासी निस्बत ते नाज़ करे आहे तोखे ईंदो ॾिसी अमड़ ही सिजी वई अलाए बच्चे जो मूड आहे अलाए कोन्हे अलाए ॻाल्हाईंदो अलाए कोन ॻाल्हाईंदो मुंहिंजे करीम रब फरमायो ओ ज़ालिम मां अल्लाह तोखे इन अमड़ जे नेमतुनि सां नवाज़ियो इन अमड़ जे पीठ सां खीर सां तोखे नवाज़ियो इन अमड़ जे छोलीअ लोलीअ सां तोखे नवाज़ियो तूं इन जो क़दुरु नथो करी यादि रखी छॾिजा जेको दीन ते क़ादिर आहे उनखे खसण में बि देरि कान लॻंदी आहे अबे अम्मा जी आदो अची नकली अचजा कंधड़ो जवाब दे कंधड़ो हेठि करे अचजा आखिर में रब छा थो चवे जॾहिं अबे अम्मा जे लाइ हथड़ा खणी मां अल्लाह जे आलो रब चवे थो दुआ अबे अम्मा जे लाइ मां रब खां हीअं घुरजां मक़ाम त ॾिस पूरे क़ुरान में मूंखे ॾेखार खुदा किथे ॿुधायो हुजे त वलीअ जे लाइ दुआ हीअं घुरजां ॾेखार मूंखे क़ुरान में सॼो क़ुरान खोल ॾेखार मूंखे क़ुरान में कंहिंजे लाइ बि खुदा तोखे चए त दुआ हीअं घुरजां अबे अम्मा जे लाइ रब थो चवे जॾहिं न अबे अम्मा जे लाइ हथड़ा खणी त मां रब खे हीअं अर्ज़ु थो कजां अबो तुंहिंजो अम्मा तुंहिंजी आहे दुआ तूं घुर तरीक़ो मां रब थो तोखे ॾिसां जवाब जे नौजवान जेको तरीक़ो अल्लाह ॾसे रहियो आहे कमीशन जो इम्तिहान हूंदो आहे डन 40 लख डन जो छा थींदो राति जो तोखे पेज मिली वेंदो रिटे अचिजा लिखण सुबुह जो तुंहिंजो कमु पास करण असां ईअं हलंदो आहे न यानी जेको ॾसींदो आहे त हीअं कंदे त ही कामयाबी जो दर अथई सुभाणे ठग थी वञे भरोसो न आहे पर ही केरु ॾसे रहियो आहे जो मुंहिंजो करीम रब ॾसे रहियो आहे केरु ॾसे रहियो मुंहिंजो करीम रब ॾसे रहियो आहे त अबे अम्मा जे लाइ आबिद दुआ घुरी ईअं न चइजा मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजी अम्मा खे माफ़ कर ईअं न चइजा मौला मुंहिंजे बाबे खे माफ़ कर मौला छा कयां रब चयो त इहा त सभिनी लाइ दुआ घुरंदो आहे न वलिल मुमिनीन वल मुमिनात यौम यक़ूमुल हिसाब हा मौला रब चयो त अबे अम्मा जे लाइ छो त इहो रिश्तो बि स्पेशल आहे तिन जे लाइ दुआ बि स्पेशल आहे इन जो मक़ाम बि मां रब वटि स्पेशल आहे जॾहिं हथ रखण जे मौला रब्बिरहमहुमा अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा रब तो चवे मुस्तफा के वकुल मुंजा सुना मुस्तफा लबड़ा तू खोल हुकुम मुंजो लबड़ा तू खोल त जदे तो जो उम्मती ने हर दुआ घुरे त मां रब जे हुक्म जी फर्जियत भी पूरी थी वने त तो मुस्तफा जी सुन्नत भी पूरी सुभान अल्लाह सदक या रसूल अल्लाह दुआ करो रब्बिरहमहुमा ओ मुंजा करीम रब मुझे अबे अम्मा ते ये रहम फरमाए कमा जहड़ी तरह रब यानी सगीरा मान नठड़ो हुयुसे जिन मुंह ते अबो अम्मा रहम कंदा हुआ मौला मुझे अबे अम्मा ते ये रहम फरमाए जागो था नौजवानो मौला मुझे अबे अम्मा ते ये रहम फरमा जी नठड़े लाकू मुझे मथा रहम कंदा हुआ पाड़े जो मायूं मासियूं चाचू चवनि तुंहिंजो पुटु चोर आहे अम्मा चवंदी ख़बरदार जो मुंहिंजे पुटु जहिड़ो महल में को बच्चो आहे ई कोन को मुंहिंजे ऐबनि खे कोन ॾिसंदी हुई मुंहिंजे कचाइनि खे न ॾिसंदी हुई मुंहिंजे कबिर खे न ॾिसंदी हुई मुंहिंजे मथां छप्पर छाव थी बीहंदी मौला मुंहिंजे अमल मुंहिंजे ऐबनि ने निहारियो ई कोन छप्पर छाव थी बीठी रब चए थो मूंखां बि ईअं दुआ करो मौला
सही बात दुआ मुझो रब ॿुधाए रहियो आहे घुरण तुंहिंजो कमु आहे ॾियण मुंहिंजे करीम रब जी ज़ात जो एक और कंहिंजो कमु आहे ॾियण मुंहिंजे करीम रब जी ज़ात जो कमु आहे दुआ घुर अल्लाह ताला तुझे मुझी दुआ कबूल कंदो अल्लाह ताला में छुट्टी आप तक नाता एकड़ी बुधायो एक जगह में हिन मते बुधाई तो भी हे रछा पियो ओके खबर है दोस्तों आजकल के ढोर थी ना लेकिन गाल पहली रबिल अव्वला सुभान अल्लाह बेज दस्तगीर लेकिन वो जो पहलो प्रोग्राम को ने 36 प्रोग्राम शेड्यूल में रबिल अव्वल जा अज खैर सभ्यो प्रोग्राम मोहन जणो दोस्तन सां जेको तव्हां ॿुधो अल्लाह जी ज़ात ते अमल करण जी तौफीक अता फरमाए इकड़े मिनट जे लाइ आपने दिल नाराज न थी नौजवान मता चयो हिकिड़ो मिनट जी जलमा जहिड़ो मिठो ॿियो कोन आहे सुहिणी मां जहिड़ो मिठो ॿियो कोन आहे अबो भी अबो मुझा सोना करीम रब पांजे बिछड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके असा जो ही वेहण बुधण
ॿुधाइण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल व मंज़ूर फरमाए। मुंहिंजा करीम रब जेकी क़ुरान करीम जी तिलावत थी, जेको तुंहिंजे महबूब जो शान वधायो ॿुधो वियो, जेकी कुछ मुंहिंजा अल्लाह साईं तुंहिंजे याद में घणियूं ॻाल्हियूं सी, जेकी ख़त्म शरीफ़ मिलिया, जेकी कुछ दोस्तन खैरात फी सबीलिल्लाह कयो आहे, करीम रब सब जो सवाब तो मालिक खालिक जी बारगाह रब्बुल इज़्ज़त में पेश कयूं। या अल्लाह कबूल फरमा। हदियतन तोहफतन अम्मा आमिना जी लाल, यतीमन जे यार, गरीबन जे गमखार, गुनहगारन जे बख्शाइण वाले मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हुजूर में पेश कयोसीं। मुंहिंजा आका पंहिंजे गुलामन जो तोहफ़ो क़बूल फरमा। करीम रब असां सभिनी जो दुआऊं क़बूल कंदे, जेको ख़ैर पढ़ियल सब खे क़बूल कंदे, उन जे सवाब जे सदके मुंहिंजे मदीने वारे वीर जे वालिदैन करीमैन जा दर्जात बुलंद फरमा। मुझे महबूब जे जमी अज़वाज मुतहरात जा दर्जात बुलंद फरमा। आले रसूल जा दर्जात बुलंद फरमा। अस्हाबे रसूल जा दर्जात बुलंद फरमा। तमाम शुहदा जा दर्जात बुलंद फरमा। उहद, खैबर, खंदक, बदर, खुसूसन शहीदाने करबला जा दर्जात बुलंद फरमा। उन्हनि सुहरन जे सदके असांजे हीरे हाल जे मथा रहम फरमा। या अल्लाह जमी औलिया अल्लाह जा मर्तबा बुलंद फरमा। खुसूसन हज़रत फज़ल अली कुरैशी, हज़रत पीर मिठा सिंह, हज़रत सोढ़ा से रहमतुल्लाह अलैहि जा दर्जा बुलंद फरमा। जमी औलिया अल्लाह जे दरबार ते मुंहिंजा करीम रब उन्हनि जे फूज़ व बरकात सां उम्मत मुस्लिमा खे मुस्तफ़ीज़ फरमा। खुसूसन मुझे सजन साईं जे निगाह करम सां गुनाहगार खे मुस्तफ़ीज़ फरमा। जमी औलिया अल्लाह दरबार वारनि खे सिहत व आफ़ियत अता फरमा। उन्हनि जे सदके मुझे यार सजन पीर ॾे ख़ैर फरमा। सदन जे बचड़नि ॾे गुलामनि ॾे ख़ैर फरमा। हुज़ूर जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमा। मौला जेतिरा भी ईमान वारा मर्द, ईमान वारी औरतूं हिन महल ते दुनिया छॾे चुका, उन्हनि जी बख़्शिश फरमा। खुसूसन खुसूसन नौजवान आबिद हुसैन, आतिफ हुसैन, जेके भाइर अब्दुल रऊफ, सभिनी जे मुंहिंजा करीम रब जीजन अमड़ जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह संदन जे अमड़ जे कब्र खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बना। संदन जे घर जे मथां पंहिंजे रहम ऐं फज़ल जो करम फरमा। सॼी जमात जो अचण क़बूल फरमा। सॼी जमात जा जंहिंजे अबू अम्मा ज़िंदा आहिनि, उन्हनि खे सिहत व आफ़ियत अता फरमा। जंहिंजा अबू अम्मा दुनिया छॾे चुका आहिनि, मौला उन्हनि जी बख़्शिश फरमा। असांजी बख़्शिश फरमा। यार जेको घुरियो अथऊं उहो बि अता फरमा, जेको न घुरियो अथऊं उहो बि अता फरमा। असां घुरियो आहे पंहिंजे अकुल जे आहर, करीम रब जी तू अता फरमा। मीराद वारे मुस्तफ़ा जे रहमत शान वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैर फरमा। असांजे मुल्क खे इस्तेहकाम अता फरमा। मईशत खे इस्तेहकाम अता फरमा। अमेरिका ऐं IMF जी जेके मुंहिंजा करीम रब हे पाबंदी, उन्हनि जी ग़ुलामी, ग़ुलामियुनि जे ज़ंजीरनि मां करीम रब हिन वतन अज़ीज़ पाकिस्तान जे अवाम खे आज़ाद फरमा। मुंहिंजा मौला मुस्तफ़ा जे दर जो कैदी बनाए। खुद जेके ज़ालिम आहिनि उन्हनि जे ज़ंजीरनि खां आज़ादी फरमा। फ़लस्तीन खे असांजे मुस्लमान भाइरनि जी मदद फरमा। या अल्लाह हिन वक़्तु मथे सिंध में लाल जे इलाइक़े में ॾाढियूं बारिशूं पयूं आहिनि। मुंहिंजा करीम रब उन मारवड़नि जे जान माल जी हिफ़ाज़त फरमा। उन्हनि जे कचरनि जी हिफ़ाज़त फरमा। मौला असांजूं दुआऊं क़बूल फरमा। ख़ैर वारनि जो ख़ैर क़बूल, माल रिज़्क़ बचड़नि ईमान में बरकत अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बिल अव्वल जी पहली किरण जे सदके मौला जी बे औलाद खे नर्रे नर्र अता करीम रब छड़न जी दुआर थे। महबूब जे आमद जे सदके इन्हनि खे बि किथे न किथे त भोट बना। मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे रहमत वारे मीलाद पाक जे सदके मक़रूज़नि जा कर्ज़ दूर फरमा। बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। असां गुनाहगारनि जो ख़ताऊं माफ़ फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या
अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सल्लम अजमईन। ला इलाहा